हाँ, रुख सिंधी वीर दोस्तनि सां मुखातिब आहियां। अॼु पाण मुंहिंजे ताज़े आयल किताब क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ किताबु ताज़ो मार्केट में आयो आहे। हीउ किताबु हैदराबाद जे हिकु पब्लिशर संभारा पब्लिकेशन तरफ़ां शाया कयो वियो आहे। हिन किताब में क़ौमुनि बाबति, क़ौमुनि जो वजूद कीअं थिए थो, ख़ानदान, बिरादरी, क़बीला, क़ौमियतूं, उन्हनि मां इंसानी गुरूह तरक़ी करे इर्तिक़ा करे क़ौम ताईं कीअं पहुचे थो, हिकु क़ौम जो हिसो कीअं बणिजे थो, उन ते ॻाल्हि ॿोल थियल आहे। हिन में क़ौम जे ग़लति तसवरनि खे बि रद्द कयो वियो आहे। जीअं मज़हबी बुनियादनि ते क़ौम, क़बीले खे बि हिते क़ौम कोठियो थो वञे, हिकु बिरादरी पाण खे क़ौम थी सॾाए, मुख़्तलिफ़ नंढा नंढा गुरूह पाण खे क़ौम जो लक़ब ॾेई वेठा आहिनि, दर्जो ॾेई वेठा आहिनि। इन सॼे जो तोड़ कढियो वियो आहे त आख़िर क़ौमूं छा आहिनि, क़ौमूं कीअं वजूद वठंदियूं आहिनि। क़ौमुनि इंसानी माना नसुल, इंसानी गुरूह, इंसानी या माण्हुनि जो हिकिड़ो गुरूह तरक़ी करे इर्तिक़ा करे क़ौमी तश्कील कीअं कंदो आहे, माना क़ौम जी हिकु तश्कील कीअं कंदो आहे। हिन में क़ौम जे ग़लति तसवरनि खे रद्द कयो वियो आहे, जिन में मज़हबी बुनियादनि ते क़ौम जो तसवर, मुसलमान क़ौम, हिंदू क़ौम, यहूदी क़ौम, ईसाई क़ौम, उन सां गॾोगॾु ॿियो जेको तसवर आहे क़ौमुनि जो, सो मुख़्तलिफ़ बिरादरियूं, क़बीला पाण खे क़ौम सॾाईंदा आहिनि। हिकिड़े ई वतन में रहंदे, हिक ई खिते में रहंदे, हिक ई ॿोली ॻाल्हाईंदे पाण खे अलॻि अलॻि क़ौम तसवर कंदा आहिनि। असां वटि त वरी सिंध में ख़ासि करे बाबा ही चाटिया क़ौम जा असां फ़र्द आहियूं। असीं समा क़ौम आहियूं, असीं सूमरा क़ौम आहियूं, ऐं इन बुनियाद ते असां वटि ज़ातियुनि जी बुनियाद ते तनज़ीमूं जुड़ंदियूं आहिनि, जंहिंसां क़ौमी तशख़ुस तबाह थी रहियो आहे, क़ौमी तशख़ुस खे नुक़सानु रसी रहियो आहे। क़ौम जो जेको इतिहाद आहे उनखे नुक़सानु पहुचे थो। हीअ किताब तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं किताब आहे। हिन जो टाइटल आहे क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं, ऐं हिन किताब जो बैक टाइटल आहे जंहिं ते मुंहिंजा अॻु शाया थियल किताब मौजूदु आहिनि, उन्हनि जा टाइटल जा अक्सर ॾिना विया आहिनि। हिन किताब में जदीद क़ौम जी वसफ़ ॿुधाई वई आहे। क़ौम जे मिड़नी ग़लति तशरीहुनि खे सबूतनि सां, बहस मुबाहिसे सां रद्द कयो वियो आहे। बैन अल-अक़वामी तौर ते गॾियल क़ौमुनि जे उसूल मुताबिक़ क़ौम छा थींदी आहे, क़ौम हुजण लाइ कहिड़ियूं घुरिजूं कंहिं इंसानी गुरूह खे पूरियूं करणियूं हूंदियूं आहिनि, उन ते तफ़सीली बहस कयो वियो आहे। इन में इहो बि ॿुधायो आहे त क़ौमूं कीअं हिक ॿिए जे खितनि ते कब्ज़ा कंदियूं आहिनि, कीअं जारह बणिजी वेंदियूं आहिनि, कब्ज़े खोर बणिजी वेंदियूं आहिनि, ऐं उन्हनि जारह कब्ज़े खोर, जारह पसंद क़ौमुनि, कब्ज़े खोर क़ौमुनि ख़िलाफ़ क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं कहिड़ी तरह तरकीब सां अमल आहे, ऐं उन जी वधी चढ़ी हिमायत करणु घुरिजे। बैन अल-अक़वामियत पंहिंजी जाइ ते, पर उहो जॾहिं क़ौमुनि जे हक़नि जो एहतराम कयो वञे, क़ौमुनि जी वसीलनि, जाग्राफ़ियाई हदुनि जो एहतराम कयो वञे, तॾहिं क़ौमूं गॾिजी बैन अल-अक़वामियत बणाईंदियूं आहिनि या बैन अल-अक़वामी उसूलनि तहत हिक ॿिए जे वेझो ईंदियूं आहिनि, गॾु रहंदियूं आहिनि, हिक ॿिए जो मुआशी जेको आहे मदद कंदियूं आहिनि, ॿोलियुनि में भाईचारो पैदा थींदो आहे, ॿोलियूं हिक ॿिए खां
लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हासिलु कंदियूं आहिनि। इहो अमल बि तरक़ी पसंदि आहे। त हिन में काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे दोस्तनि खे, असांजे पढ़ंदड़नि खे ज़रूरु पढ़णु घुरिजनि, उन ते बहस करणु घुरिजे। ख़ासि करे सिंध में क़ौम जा जेकी ग़लति तस्वर आहिनि उन्हनि खे रद्द ॾियण लाइ हिन किताब में काफ़ी मवाद मौजूदु आहे। मां सम्झां थो त मौजूदा दौर में ही किताब इंतिहाई काराइतु साबित थींदो, जेका हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल आहे उन हवाले सां, त सिंधी क़ौम जे वजूद खे कहिड़ा ख़तरा मौजूदु आहिनि, इन हवाले सां दोस्तनि खे ई पढ़णु घुरिजे। हिन ते स्टडी सर्कल्स हलाइणु घुरिजनि, हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे, क़ौम जे ग़लति तस्वरनि खे रद्द करणु घुरिजे, क़ौमी इतिहाद ऐं भाईचारे वारे अमल खे हथी ॾियणु घुरिजे। अव्हां जी महिरबानी।